सखर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ग्रीन सखर मुहिम 10,000 एकड़ कचे में ॿेला आबाद करण जी मुहिम जी शुरूआत थी आहे। ॿेले खाते जे ऑफिसर्स पारां शाह ॿेले अलिफ कचे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿेला पोखण लाइ बिज छटियो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सखर खां ग्रीन सखर मुहिम जे हवाले सां 10,000 एकड़ कचे में ॿेला आबाद करण जी मुहिम जी शुरूआत थी आहे। ॿेले खाते जे ऑफिसर्स पारां शाह ॿेले अलिफ कचे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿेला पोखण लाइ बिज छटियो वियो आहे। सखर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सरकश सदायो। जी सरकश, छा तफ़सील आहिनि ग्रीन सखर मुहिम जे हवाले सां? जी, ॿेले खाते जे तरफ़ां ग्रीन सखर मुहिम जेका उहा शुरूआत कई वई आहे। अॼु ॿेले खाते जे अफ़सरनि पारां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह सां गॾिजी सखर जे भरिसां ॿेले जे अंदरि बिज छटियो आहे। ॿुधायो आहे त हज़ारनि जे तइदाद में जेके आहिनि उहे ॿेले में नवां वण हया पिया वञनि त जीअं सखर। ठीक है, वरी मेहरबानी नाज़िन सरकश सदायो तफ़सील ॾिना आहिनि। सखर खां अवांखे ॿुधायूं पिया त ग्रीन सखर मुहिम जे हवाले सां ख़बर 10,000 एकड़ कचे में ॿेला आबाद करण जी मुहिम जी शुरूआत थी आहे। ॿेले खाते जे ऑफिसर्स पारां शाह ॿेले अलिफ कचे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿेला पोखण लाइ बिज छटियो वियो आहे। सखर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया।